ॿुधायो असांखे। तव्हां चयो हो त पलीजे वारा अना परस्त आहिनि, पलीजे वारा डिक्टेटर आहिनि। जेकॾहिं सिंध विकण खां इनकार जो नालो अना परस्ती आहे, असीं हिकु न पर 1000 भेरा अना परस्त आहियूं। जेकॾहिं शहादतूं, गैरतूं, मारवी ऐं मलीर विकण खां इनकार जो नालो डिक्टेटरशिप आहे, त असीं 1000 न पर लख भेरा डिक्टेटर आहियूं। असीं कॾहिं बि कूड़ खे सच न चवंदासीं। नालो, पंहिंजी शोहरत, पंहिंजो तन मन धन दाव ते लॻाइणो छो न पवे, असीं कूड़ खे सच न चवंदासीं। छाकाणि असांजो वचन कयल आहे, हू चवनि था हीअं चओ, मां चवां थो ईअं न चवंदुसि। हू चवनि था हीअं चओ, मां चवां थो ईअं न चवंदुसि। आग जो मुंहुं में अञा ताईं उहो ई आहे तओ। जा चवे थी जे पतंगा ही त मुंहुं में पाण पओ। ज़िंदगी गुज़री वई कंहिंजो कयो मुंहुं कोन भओ। मां चवां थो ईअं न चवंदुसि। अॼु जॾहिं सिंध जे सियासी अदबी ऐं इख़बारी दुनिया जा ॼामड़ा पलीजे साहब ते बहताननि ऐं इल्ज़ामनि जा अंबार लॻाईंदा आहिनि, तॾहिं मूंखे यादि ईंदो आहे ग़ुलामनि जो अज़ीम जनरल स्पार्टेकस। स्पार्टेकस गिरफ़्तार थी चुको हो ऐं मथिस ठठोलियूं ऐं चर्चा उन्हनि सिपाहियुनि पे कया जेके संदसि हिकु ललकार तलवार जे हिकु वार जो ख़र्च न हुआ। पर हू ज़ंजीरुनि में जकड़ियल हो। संदसि जिस्म, संदसि ज़हन, संदसि ज़मीर ज़ंजीरुनि में जकड़ियल हो। हुनजो साथी, हुनजा लश्कर, हुनजो तबिको ज़ंजीरुनि में जकड़ियल हो। अॼु सिंध जकड़ियल आहे। सिंध जो हर बाशऊर बाज़मीर ज़हन ऐं जिस्म ज़ंजीरुनि में जकड़ियल आहे। ऐं हू टके टके ते विकामण वारा कालम नवीस, हू टके टके ते विकामण वारा प्रोफेशनल पार्टियूं ठाहींदड़ माण्हू पलीजे साहब ते सिंध जी हर चुरंदड़ पुरंदड़ धुर ते इल्ज़ामनि जा बार लॻाए वेठा आहिनि। उहे माण्हू जेके काल्ह ताईं सीपीए जा मेंबर हुआ, जेके अॼु फुलमाछी थियण जा उमेदवार आहिनि, जिन पंहिंजे घरनि में मार्कुनि जा नीलाम घर सजाया, जिन शागिर्दनि खे कोड नंबर ॿुधाइण लाइ 15-15 हज़ार रुपया वरिता, जिन जूं 20 सालनि खां फ़क़ति इन करे बदिलियूं न थियूं जो हू ऑफिसरनि जे दरनि ते शराब ऐं शबाब पहुचाईंदा रहिया, जिन सिंधी शागिर्दनि जा इम्तिहान ऐं रिज़ल्टूं मुलतवी कराए उन्हनि जा क़ीमती साल विञाया, जिन सिंध जे शागिर्द तंज़ीमुनि खे पाण में विड़ायो, उहे माण्हू जिन ॾोकड़नि वठी दहशतगर्दनि जे हिमायत लाइ अमन जे नाले में हैदराबाद में मुज़ाहिरा कया, उहे पलीजे साहब ते इल्ज़ाम तराशी था कनि, सिंधी क़ौम ते इल्ज़ाम तराशी था कनि। असीं सुञाणूं नथा त हुननि जे पेट में कहिड़ो सूर आहे। असांखे ख़बर न आहे त हुननि ते इहा ड्यूटी रखियल आहे त जेको बि माण्हू हरकत में ॾिसो, जेको बि माण्हू सिंध जे मफ़ादनि लाइ लड़ंदो ॾिसो, उन्हनि ते इल्ज़ाम तराशूं करियो। मूंखे यादि आहे उहो ॾींहुं जॾहिं असांजे नौजवाननि पलीजे साहब खां अची पुछियो हो त असांखे इजाज़त ॾियो त असीं नसीम नगर जे गटर में पलजदड़ छछूंदर खे ॻिचीअ मां झले उनखे चीभाटे चिल्हे ऐं चिथे छॾियूं। पर पलीजे साहब चयो हो त पंहिंजो मसइलो को हिकु छछूंदर, का हिकु लूमड़, को हिकु नांग न आहे। असांखे सिंध जे नसीबनि में लॻल समूरी गंदगी, समूरी साज़िश ऐं समूरो ज़हर साफ़ करणो आहे। इहा ई असांजी मजबूरी आहे। अॼु आवाम, वतन ऐं पंहिंजे तबिके जा दुश्मन भले चवनि त वेचारनि कारकुननि जो कुझु कोन थियो। वेचारा कारकुन मारिजी विया, नज़रिया विया हलिया, पार्टियूं टुटी वयूं, माण्हू भॼी विया। मतिलब हलो तली ॾोकड़ कमायूं, हलो हलो हली MPS जा, MNS जा, मिनिस्टरनि जा प्राइवेट सेक्रेटरी थियूं, PA थियूं, माल ठाहियूं, के दरख़्वास्तनि में नोटड़ा बोटड़ा हणायूं, ॾोकड़ ठाहे वठूं। पर हुननि खे इहा ख़बर न आहे त ही सभु ही निगोइन वांत्रोई, फांथी क्विन, पावेल कोरचागन, ज़ोया आंद्रोविच, मीर अली बख्श, फाज़िल राहू, नज़ीर अब्बासी, अब्दुर्रहमान लाशारी, रशीद भट्टी, नजम अब्बासी ऐं उस्ताद बुखारी जा पोइ लॻ कॾहिं बि पुठिते न हटंदा। हिननि जो हिकिड़ो ऐलान आहे, केरु चवे तोखे ॻोल्हींदे मुंहिंजी उमिरि अजाई वेई, ॻोल्हा ॻोल्हा ख़ुदि बि त आज़ादी आहे, सारी उमिरि सजाई वेई।
हे उहे आशिक आहिनि, हे कारकुननि खे थकाइण ते मजबूर कंदड़ उहे आशिक आहिनि जेके वक़्त ज़रूरत महबूबा जे ॿारनि जा मामा बि बणिजी वेंदा आहिनि। ही उहे माण्हू आहिनि शहरनि में हाणे बाज़ार हुस्न में विकिणी छॾींदो। ही उहे माण्हू आहिनि जेके कलम खां कसब कराइण पंहिंजी ज़िमेदारी था सम्झनि। हिननि खे ख़बर ई कान्हे अञा लेखो थियो ई कोन्हे, अञा ॾींहुं ततो ई कोन्हे। हिननि खे ख़बर कान्हे त इनकलाबी ऐं समाजी तब्दीलियुनि में ॾींहं हफ़्ता ऐं महीना ऐं साल किरदार अदा कोन कंदा आहिनि, उते त ॾहाका ऐं सदियूं खपनि। हिननि जोनाथिल हाल खे ॿुधो ई कोन्हे जंहिं 21 सालनि जी फूह जवानी में फांसी चढ़ण महिल चयो हो, मूंखे फ़क़ति हिकु ॾुख आहे त पंहिंजे वतन तां क़ुर्बान करण लाइ मूं वटि फ़क़ति हिकिड़ी हयाती आहे। हिननि खे कहिड़ी ख़बर, हिननि खे कहिड़ी ख़बर त वफ़ादारी छा हूंदी आहे। बराबरि हिननि कारकुननि वटि झंडे वारियूं गाॾियूं कोन्हनि, शेरवानियूं कोन्हनि, बाज़मीर ज़िंदगी त आहे, पुरसुकून निंड त आहे। हिननि कारकुननि वटि भले लोनूं कोन्हनि, भले मेंबरियूं ऐं सरकारी बंगला कोन्हनि, हिननि वटि बेलो साथी, अणमोट पार्टी, अज़ीम आदर्श ऐं सदा हयात नज़रियो त आहे। भले हिननि खे अञा मंज़िल नाहे मिली, पर हिननि वटि वाट जी लाट त आहे। तूं मिले मूंखे त सारो जग मिलियो, तूं मिलीअ मूंखे त सारो जग मिलियो, ॿियो छा खपे मुंहिंजी सखी, माॻ आ ॾाढो परे जे दग मिलियो, ॿियो छा खपे मुंहिंजी सखी। असां वटि ॿियो कुझु कोन्हे। अवामी तहरीक ऐं पलेजो साहब त आहिनि। सिंध में को हिकिड़ो माण्हू ॿुधायो जंहिं हर शोबे ऐं हर मुहाज़ ते अवाम लाइ जंग कई हुजे। को हिकिड़ो माण्हू ॿुधायो जंहिं वन्यूनट, मार्शल लॉन, दहशतगर्दी ऐं कालाबाग ख़िलाफ़ जंग बि कई हुजे। जंहिं सिंधी कहाणीअ लाइ किताब, सिंधी राग लाइ धुनूं बि ठाहियूं हुजनि। जंहिं रफ़िया, भिटाई ॻोठ ऐं स्कूली प्लाटनि लाइ कानूनी जंग बि कई हुजे। त एजाज़ मोलाई, अली हैदर शाह, सत्तार मोरे, खैर बख्श मरी, वली खान ऐं मीर अली बख्श टालपुर जो केस बि लड़ियो हुजे। को हिकिड़ो माण्हू ॿुधायो जंहिं हमीद गुल, MB नक़वी ऐं इक़बाल अहमद खे जवाब बि ॾिनो हुजे, ऐं जंहिं अॼु खां ठीक 4 साल अॻु हिन साॻे